वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां मुलाक़ात कंदो। ज़रन मूजिब वज़ीर आज़म ऐं चीफ जस्टिस की मुलाक़ात सुभाणे मंझंदि जो 2 वॻे सुप्रीम कोर्ट में थींदी। कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बि वज़ीर आज़म सां गॾु हूंदो। अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे चीफ जस्टिस सां थियल मुलाक़ात बाबति आगाह कयो। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में फुल कोर्ट इजलास। इस्लामाबाद हाई कोर्ट के जज जे खत जो आईनी ऐं कानूनी जायज़ो वरितो वियो। इजलास में सुप्रीम कोर्ट जा समूरा जजिस शरीक थिया। इजलास का अॻु अटॉर्नी जनरल चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां मुलाक़ात कई हुई। गुज़िरियल ॾींहुं जस्टिस मोहसिन कयानी, जस्टिस तारिक जहांगीरी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस अरबाब ताहिर, जस्टिस इसाक ऐं जस्टिस समन रिफत इदारनि जी मुदाख़लत बाबति सुप्रीम जुडिशियल काउंसिल के खत लिखियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस पारां लिखियल खत ते ओपन कोर्ट इंक्वायरी लाइ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाखिल। दरख्वास्त गुज़ारन वफ़ाक़ी हुकूमत ऐं खत लिखंदड़ 6 जजिस के धुर बणाईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल के लिखियल खत में संगीन नोयत जा इल्ज़ाम आहिनि। मामले की ओपन इंक्वायरी थियण घुर्जे। मुल्क के मुख़्तलिफ़ वकीलन तंज़ीमुनि में भी इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस पारां लिखियल खत ते अदालती जांच कराइण ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस की खत की सुप्रीम कोर्ट का ओपन इंक्वायरी कराइण जो मुतालबो करे छॾियो। जुडिशियल काउंसिल के खत लिखंदड़ जजिस ऐं सनन कुटुंब के तहफ़ुज़ फराहम करण की घुर। बैरिस्टर गौर चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जा 6 जजिस दबाव सबब मुतासिर आहिनि। बानी पीटीआई के सज़ा भी दबाव सबब ॾिनी वई। जजिस जे खत खां पोइ बानी पीटीआई के ॿुधायल फ़ैसिलनि जे कानूनी हैसियत ख़त्म थी वई आहे। चीफ जस्टिस की सरबराही में लार्जर बेंच हिन मामले की ॿुधणी करे। बशाम में चीनी काफ़िले ते हमले जो केस सीटीडी थाने ते दाखिल। बशाम थाने जे एसएचओ की फरियाद ते दाखिल केस में दहशतगर्दी जा कलम भी शामिल। एफआईआर के मतन मूजिब चीनी काफ़िलो फुल प्रूफ सिक्योरिटी में इस्लामाबाद का दासूडे मंझि रहियो हो त लाहौर नाला बिशाम वट एक आपघाती बमबार बारूद से भरियल गाड़ी कोस्टर से टकराए छी, जै बाद कोस्टर में बाहि लगी पई ऐं उहा उन खाई में किरी पई। धमाके के नतीजे में 5 चीनी शहरी और 1 पाकिस्तानी ड्राइवर मारिजी विया। सदर आसिफ अली जरदारी चीनी सफारतखाने पहुतो। बिशाम हमले में चीनी शहरन के मारजण ते ताज़ियत। सदर आसिफ अली जरदारी चयो आहे त दुश्मन नथा चाहें त पाक चीन बेतरफ़ा लागापा मज़बूत थियनि। वाक़े में मुलज़ जवाबदारन के गिरफ्तार करे इंसाफ़ के कटड़े में आंदो वेंदो ऐं पाकिस्तान में रिथाउन ते कम कंदड़ चीनी शहरन की सिक्योरिटी के यकीनी बनाए वेंदो। खिते में अमन ऐं सलामती के गडियल मक़सदन के नुक़सान रसाइण की इजाज़त न ॾिनी वेंदी। चीनी सफ़ीर सफारतखाने आमद ऐं ताज़ियत ते सदर जा थोरा मञिया। हुकूमत पारां चीनी शहरन ते हमले वारे वाक़े की जांच लाइ JIT जोड़न जो फैसलो। सरहद पार दहशतगर्दन के ताक़न ते गणती जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी शहरन की सिक्योरिटी फुल प्रूफ बढ़ाने की हिदायत करे छड़ी। बिशाम में चीनी शहरन ते हमले का पोइ इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठे आला सतही सिक्योरिटी इजलास। वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं सिक्योरिटी इदारनि बिशाम हमले बाबति शुरुआती रिपोर्ट पेश कई। इजलास में चइनी सूबन जा वॾा वज़ीर आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं सिक्योरिटी एजेंसीज़ जा सरबराह शरीक थिया। वज़ीर आज़म चयो आहे त बिशाम हमलो पाकिस्तान ऐं चीन विच में बेतमादी पैदा करण आहे। ज़िम्मेवारनि के कटड़े में आंदो वेंदो। दुश्मनन हिकु भेरो ॿीहर रियासत के ललकारियो आहे। पाकिस्तान के मेहमानन ते बुरी नज़र विझंदड़ आख़िरी दहशतगर्द के ख़ात्मे ताईं विढ़ंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर वज़ीर आज़म की सदारत हेठि इजलास में दहशतगर्दी के ख़ात्मे जो अज़म वर्जाईंदे चयो आहे त परॾेही शहरी ख़ास तौर पाकिस्तान की खुशहाली में किरदार अदा कंदड़नि जी सलामती में का भी कसर न छड़ी वेंदी। क़ौम सदाईं साबित कदमी से दहशतगर्दन खिलाफ जंग विड़ी है। हाँ भी दहशतगर्दी के पूरी तरह ताकत से चिथियो वेंदो।
चीन पाकिस्तान खां विशाम हमले जे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त हू हमले जे मुतासिरनि सां ताज़ियत ऐं दिली हमदर्दी जो इज़हार कनि था। मारिजी वियलनि जी दादरसी ऐं पाकिस्तान में मौजूद चीनी एहलकारनि जी हिफ़ाज़त लाइ असराइता क़दम खंया वञनि। सिंध जे तालीम खाते जो इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररनि बाबति अहम फ़ैसिलो। तालीम खाते में डायरेक्टर्स, डीईओज़ ऐं टीओज़ जी मुक़ररी लाइ सर्च कमेटी क़ाइम। पधराई मूजिबि डायरेक्टर्स ऐं ज़िले ऑफिसर जी मुक़ररी लाइ क़ाइम कयल सर्च कमेटी जो चेयरमैन तालीम वारो वज़ीर हूंदो। सेक्रेटरी स्कूल एजुकेशन ऐं चीफ प्रोग्राम मैनेजर RSU सर्च कमेटी जा मेंबर हूंदा। टीओज़ जी मुक़ररी लाइ जोड़ियल सर्च कमेटी जो चेयरमैन स्पेशल सेक्रेटरी हूंदो। अहल ऑफिसर्स पोस्टनि लाइ अप्लाई कंदा। मुक़ररी मेरिट जे बुनियाद ते कई वेंदी। अहल ऑफिसरनि खे वेटिंग पॉल में रखियो वेंदो ऐं ज़रूरत मूजिबि मुक़ररियूं थींदियूं। सर्च कमेटी जे क़याम सां ऑफिसर सिधो संओं मुक़रर न थी सघंदा। खैरापुर में घरंदड़ संदूक मां 3 ॿारनि जा लाश हथ अचण वारो मामलो नओं रुख़ अख़्तियार करे वियो। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में तशदद जी तस्दीक। वॾा सिमंग पाड़े में महनाज़ मदद ऐं आरिफ शेख जा लाश घर जे अङण में रखियल कपड़नि वारी संदूक मां मिलिया हुआ। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जो चवणु आहे त 3 ॿारनि ते तशदद कयो वियो आहे। मोरो में चुननि वारे ॾींहुं मारिजी वियल PP कारकुन बिलावल ज़रदार जे वारसनि GDA जे मौक़िफ़ खे कैस ख़राब करण जी कोशिश करार ॾेई छॾियो। नौजवान जे वारसनि नुसरो फिरोज़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पोलिंग वारे ॾींहुं मुर्तज़ा जतोई हथियारबंदनि सां गॾिजी फायरिंग कई, जंहिंमें बिलावल ज़रदारी मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी बि थिया। केस में नामज़द जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। मुर्तज़ा जतोई जे कराची वारे घर ते पुलिस कार्रवाई खे ग़लति रंग ॾेई केस लोहण जी कोशिश कई पई वञे। अमेरिकी रियासत फ्लोरिडा में 14 वरनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे सोशल मीडिया इस्तेमाल ते पाबंदी लागू। अमरीकी मीडिया मूजिबि 14 वरनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे सोशल मीडिया ते पंहिंजो अकाउंट ठाहिण जी इजाज़त न हूंदी। फ्लोरिडा जे गवर्नर ॿारनि बाबति सोशल मीडिया जे कानून ते सही करे छॾी। कानून ईंदड़ साल 1 जनवरी खां लागू थींदो। ॿारनि में डिप्रेशन ऐं आपघात जे वधंदड़ वाक़िअनि खे नज़र में रखंदे ॿारनि लाइ सोशल मीडिया जे इस्तेमाल ते पाबंदी लागू कई वई आहे।